अंग्रेज़नि खां अॻु सिंध ते मीरनि जो राॼ हो, जिन खे टालपुर बि करे सॾींदा हुआ। जंहिं वक़्तु सिंध ते मीर ग़ुलाम अली टालपुर राॼ कंदो हो, उन वक़्तु वटसि हिंदू आमील दीवान गिद्दूमल वॾो वज़ीर हो। सिंध जी गादी हैदराबाद हुई, जंहिं करे दीवान गिद्दूमल पंहिंजे भाउरनि ऐं ॿियनि मिटनि माइटनि समेत हैदराबाद में रहंदो हो। दीवान गिद्दूमल खे पुट जी औलाद कान हुई, फ़क़ति हिकु धीउ हुअसि। हूअ सुशील, गुणवान ऐं सूंहं में बिल्कुलु सरस हुई। छोकिरीअ जी सूंहं जी हाक ॿुधी मीर ग़ुलाम अली मथसि अकन छकन थी पियो। हिकु ॾींहुं राज दरबार में मीर खुलियो खुलायो दीवान गिद्दूमल खे चई ॾिनो, मां तुंहिंजी छोकिरीअ सां शादी करणु थो चाहियां। इहो ॿुधी उन ॾींहुं दीवान मायूस ऐं उदास चहिरे सां घर वापसि आयो, पर ॻाल्हि दिलि में रखियाईं। नेठ किन ॾींहं खां पोइ पंहिंजी सॼे कुटुंब सूधो ॿेड़ियुनि रस्ते अची कच्छ रियासत में पहुतो। मीर ग़ुलाम अलीअ खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं ॾाढो गुस्से में अची वियो। आख़िर ख़्यालु कयईं त पंजाब जे राजा रणजीत सिंह सां दीवान गिद्दूमल जा गहरा नाता आहिनि, तंहिं करे गिद्दूमल जो सिंध खां ॿाहिरि रहणु असां लाइ ॾाढो ख़तरनाक आहे। इन करे कच्छ जे राजा खे लिखी मोकिलियाईं त दीवान गिद्दूमल खे जल्द सिंध में वापसि मोकिलियो त अची पंहिंजो उहिदो संभाले। नेठ कुझु ॾींहं बैदि गिद्दूमल कुटुंब सूधो हैदराबाद वापसि आयो। घर पहुचण सां किन वफ़ादार माण्हुनि मां खेसि मालूम थियो त खेसि वापसि घुराइण में को राज़ रखियलु आहे। शायदि मीर ग़ुलाम अली संदसि सॼे कुटुंब खे सख़्तु तकलीफ़ूं ॾेई ऐं संदसि न्याणीअ खे बि ज़ोरीअ खणाए वञे। हिकु राति दीवान गिद्दूमल पंहिंजे भाउ सां सलाह करे पंहिंजी न्याणीअ खे मथे माड़ीअ ते घुरायो ऐं ॿिन्ही भाउरनि मीर ग़ुलाम अलीअ जे मंसूबे खां खेसि वाक़ुफ़ु कयो। पोइ खांयसि पुछियाऊं, धीअ, तुंहिंजो उन बाबति कहिड़ो वीचार आहे? हिन क़ुर्बानीअ जे पुतलीअ बिना डप डाउ जे ऐं दिलेरीअ विचां ठह पए जवाबु ॾिनो, पिताजी, अॻु केतिरियूं ई हिंदू वीर नारियूं पंहिंजी धर्म ऐं इज़त जी रखिया ख़ातिर क़ुर्बान थियूं आहिनि। मां वरी उन्हनि खां पोइते कीअं पवंदसि? पिताजी, तव्हीं को बि ख़्यालु न करियो। धीअ जो इहो हिमत भरियो जवाबु ॿुधी ॿिन्ही भाउरनि जा मुंहुं मायूसी ऐं डप विचां कुमाइजी विया। आख़िर दिलि खे डॾ ॾेई हिकदमि वीह जो प्यालो खणी छोकिरीअ खे ॾिनऊं। इहो वह जो प्यालो छोकिरीअ मुरकंदड़ मुंहं सां हिकदमि पी वई ऐं सतत ई ईश्वर जी गोद में आरामी थी। ॿिन्ही भाउरनि पोइ तुरंत ई बंदोबस्तु करे रातो वाही संदसि लाश अग्नि संस्कार करे हाठियूं सिंध दरिया में उछलाए छॾियूं। खून कस्तूरी कीन लिकी मथी ॻाल्हि नेठि ज़ाहिर थी ऐं मीर ग़ुलाम अलीअ तोड़े ॿियनि मीरनि जे कन ताईं वञी पहुती। ॿिए ॾींहुं मीर ग़ुलाम अलीअ दीवान गिद्दूमल ऐं भाणसि खे राज दरबार में घुराए किन ख़बीसनि हथां खेसि मराए छॾियो। जीअं चित्तौड़ जी राणीअ पद्मिणीअ पंहिंजे धर्म ऐं इज़त जी बचाव ख़ातिर पंहिंजीअ सहेलियुनि समेत जान क़ुर्बान कई हुई, तीअं हिन वीर कन्या दीवान गिद्दूमल जी धीअ बि पाण क़ुर्बान कयो। इन करे खेसि सिंध जी पद्मिणी करे सॾियो वेंदो आहे। धन्य आहीं देवी, जो तो पंहिंजे ख़ानदान जो नालो ऊचो करे वीर गतिअ खे प्राप्त कयो ऐं सिंध जे इतिहास में हिंदू नारियुनि में पंहिंजो नालो अमर कयो।